Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. छा वज़ीर आज़म खे गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियण खां रोके नथो सघिजे? वज़ीर आज़म खे आला अदालतुनि ते एतमाद नाहे त संदसि नुमाइंदनि खे कहिड़ो एतमाद हूंदो? वज़ीर आज़म खे अहिड़नि बयाननि खां पासो करणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट में सदारती रेफरेंस ते ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल जो पुछाणो अटॉर्नी जनरल चयो त तक़रीरूं नाहियां ॿुधंदो, तंहिं करे कुझु नथो चई सघां। अदालत खे बयाननि ऐं तक़रीरुनि सां मुतासिर बि न थियणु घुरिजे। वज़ीर आज़म खे अदलिया ते मुकमल एतमाद आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त आर्टिकल 63A जी भञकड़ी जो निज़ाम ते सिधो असरु पइजी सघे थो। 10 खां 15 मेंबर्स बाग़ी थियनि त इहो सिस्टम जो मज़ाक़ ठाहिण जी ॻाल्हि आहे। 15 माण्हू हुकूमत बदिलाए ॿीहर इलेक्शन विढ़नि त म्यूज़िकल चेयर हलंदी रहंदी। वज़ीर आज़म बेतमादी रिथ में हिमायत वठण जे लाइ परवेज़ इलाही खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण जो ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि हुकूमती वफ़द काफ़ लीग क़यादत ताईं वज़ीर आज़म जो पैगाम पहुचाए छॾियो। इस्लामाबाद में चौधरी शुजात जी रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदड़ हुकूमती वफ़द में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, परवेज़ खटक ऐं शाह महमूद कुरैशी शामिल। काफ़ लीग तरफ़ां परवेज़ इलाही, मोनिस इलाही, तारिक बशीर चीमा ऐं ॿिया मौजूदु हुआ। चौधरी शुजात मुलाक़ात में शिरकत न कई। काफ़ लीग जी पधिराई में चयो वियो आहे त बेतमादी रिथ गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। हुकूमती वफ़द सां पंजाब जी वॾ वज़ारत ते का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। एजी सिंध अदालत खे आगाही ॾींदे चयो त केस दाख़िल करण बाबति अदालती हुकूमती अमल नाहे थियो। चाहियूं था त दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वञे। एजी इस्लामाबाद चयो त केस में दहशतगर्दीअ जो कलम लागू नथो थिए। कानून पटांदड़ जेको थी सघियो उहो कयो अथऊं। चीफ जस्टिस चयो त हिन मामले में वधीक पवनि नथा घुरूं। तव्हां केस में 12 कलम लॻाया आहिनि ऐं पुराणनि गिरफ़्तारियुनि जी ॻाल्हि कयो था। वञो ऐं हमले में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश जा ॿिया मामला बि साम्हूं आणींदासीं। वज़ीर आज़म जो ॾेखारियल ख़त उहो नाहे जेको कुझु सहाफ़ी लहराए ॾेखारनि था। सुषमा जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म न पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। लंडन वारो इन साज़िश तहत मुलाक़ातूं पियो करे। काफ़ लीग ऐं मुतहिदा PTI जो हिसो न पर इतिहादी आहिनि। इतिहादी पंहिंजा मुतालबा पेश करण जो हक़ रखनि था। असां पंहिंजा हल पेश कंदासीं। अभी खेल कल से शुरू हो जाएगा। अभी जलसा लगा हुआ है। 29, 30, 31 को 72 घंटों में जहां फैसले होने हो जाएंगे। कल के जलसे के बाद लोगों की आंखें खुल जानी चाहिए कि इमरान खान की सियासत खत्म नहीं हो रही। मैंने रात सुना है कि शाह महमूद ने कहा, मुझे उस लेटर का कुछ नहीं पता। मैं जिंदगी में कभी वो बात नहीं करूंगा जिसका मुझे इल्म नहीं। मैं अजीम फौज को इतना जिम्मेदार समझता हूं कि उसकी नजर किसी की जात पर और सियासत पर नहीं बल्कि पाकिस्तान पर होती है। वो जो भी फैसला करेंगे पाकिस्तान के हक में करेंगे। मैंने आपको अपना सियासी फैसला सुना दिया है और मैं पिछले 1.5 साल से बतौर वजीर दाखिला यही कह रहा हूं कि एस्टेब्लिशमेंट सिर्फ पाकिस्तान के साथ है। और मैंने आपको बता दिया है कि 30-31 को फैसला हो जाएगा। अदम एतमाद आर होगी या पार होगी। मेरा सियासी वजदान मुझे ये कहता है कि 1 घंटा पहले तक भी सूरत हाल बदल सकती है, क्योंकि 172 बंदे उन्होंने लाने हैं, हमने नहीं लाने। अॼु बेतमादी रिथ पेश थी त सूमर ते वोटिंग थी सघे थी। 30 ऐं 31 मार्च ते फ़ैसिलो थींदो त बेतमादी रिथ आर थींदी या पार। वोटिंग खां 1 कलाक अॻु बि सूरत हाल तब्दील थी सघे थी। 172 माण्हू असांखे न अपोज़िशन खे आणणा आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म तरफ़ां ॾेखारियल ख़त खां लातालुकी ज़ाहिर कंदे चयो आहे त शाह महमूद कुरैशी ख़त जी ॻाल्हि कई, पर मूंखे का बि ख़बर नाहे। अस्करी क़यादत जी नज़र कंहिंजी ज़ात या सियासत न पर पाकिस्तान ते हूंदी आहे। इमरान खान आख़िरी बॉल ताईं खेॾंदो। हज बाद चूंडुनि ऐं एमरजेंसी जी तजवीज़ ॾिनी हुई। वज़ीर आज़म तजवीज़ रद्द करे छॾी।
क़ौमी असम्बली जो इजलास अॼु शाम जो 4 वॻे थी रहियो आहे। इजलास जी एजेंडा में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ शामिल। असम्बली इजलास खां अॻु पार्लियामेंट हाउस में मुतहदा अपोज़िशन जो इजलास तलब। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में बेएतमादी जी रस्ता रोक ख़िलाफ़ हिकमत अमली जो जाइज़ो वरितो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन के वज़ीर आज़म ख़िलाफ़ हतमी कार्रवाई खां रोके छॾियो। इमरान ख़ान ऐं असद उमर जी स्टे वारी इस्तदाब मंज़ूर। अदालत चयो आहे त कमीशन वज़ीर आज़म ख़िलाफ़ को बि हतमी फ़ैसिलो न करे। ज़ाब्तनि जी भञकड़ी नज़र अचे त भली नोटिस जारी कया वञनि, पर कमीशन नोटिस ते ॾंड ऐं नाअहली न कंदी। वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जे जलसे ते पाबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधण दौरान अटॉर्नी जनरल चयो त इलेक्शन कमीशन जलसा करण ते वज़ीर आज़म मथां 50,000 जो ॾंड विझी चुकी आहे। कमीशन ॾंड खां पोइ नाअहल बि करे सघे थी। वज़ीर आज़म खे 2 अप्रैल खां पोइ नाअहलीअ जो नोटिस जारी कयो वेंदो। वज़ीर आज़म जलसे लाइ वञे त कमीशन जो नोटिस अची वेंदो आहे। वज़ीर आज़म न सियासी पार्टी आहे ऐं नई उम्मीदवार खेसि नोटिस कीअं थो जारी करे सघिजे। अपोज़िशन वज़ीर आज़म खां पोइ पंजाब जे वॾे वज़ीर खे सोढ़ो करण जे लाइ संदरा ॿधी वरिता। पंजाब असम्बली सेक्रेटेरिएट में उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा। अपोज़िशन असम्बली जो इजलास सॾाइण जे लाइ रिक्विज़िशन बि जमा कराए छॾी। रिथ में उस्मान बुज़दार जी कारकर्दगीअ ते तनक़ीद कंदे चयो वियो आहे त पंजाब में मामला आइन तहत नथा हलाया वञनि। उस्मान बुज़दार जमहूरी रिवायतुनि खे ख़तमु करे छॾियो आहे। रिथ ते नवाज़ लीग जे 122 ऐं पीपल्स पार्टी जे 6 मेंबर्स जूं सहियूं थियल। स्पीकर 14 ॾींहनि में रिथ पेश करण जे लाइ इजलास घुराइण जो पाबंद आहे। बेएतमादीअ बाद वॾो वज़ीर असम्बली टोड़े न सघंदो। रुस्तम थाणे जी हद में 2 भाइरनि जे झेड़े दौरान ॾेर भाॼाई क़तल। ॻोठ फरीद जतोई में मिल्कियती तकरार तां 2 सगन भाइरनि शौकत ऐं नोरेज़ हिक ॿिए ते हथियार ताणे वरिता। नोरेज़ जी फायरिंग में भाॼाई मुसम्मात शंबुल मारिजी वई। शौकत ज़ाल जे मारजण ते भाउ खे गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त 2 भाइरनि में कुझु ॾींहंनि खां ज़मीनी तकरार तां झेड़ो हलंदड़ हो। प्रोसिक्यूटर जनरल शहीद नादिम जोखियो क़तल केस जो जांच ऑफिसर तब्दील करण जे लाइ IG सिंध खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त सिराज लाशारी अदालती हुकुम बावजूदि चालान दहशतगर्दी टोड़ अदालत बदिरां जुडिशल मजिस्ट्रेट में जमा करायो। जांच ऑफिसर क्रिमिनल प्रोसिक्यूशन सर्विस एक्ट जी भञकड़ी कई। हुन चालान में खामियूं ख़तमु न कयूं ऐं अञा ताईं ग़ाइबु आहे। सिराज लाशारी जी जाइ ते कंहिं क़ाबिल ऑफिसर खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वञे। प्रोसिक्यूटर जनरल जी ऑफिस एडिशनल IG फाइनेंस ऐं जांच ऑफिसर खां वज़ाहत तलब करे वरिती। सिंध में तालीमी बोर्ड तरफ़ां मैट्रिक जी इम्तिहानी फीस में गाटे टोड़ वाध ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज बणियल। मठियारी, सिजावल, कुंडरी, निंदो, कोटड़ी, कोट गुलाम मोहम्मद, सामारो ऐं झोक शरीफ़ में शागिर्दनि जा मुज़ाहिरा। हैदराबाद ऐं टंडो आदम में उस्ताद तंज़ीमूं बेतालीमी बोर्ड जे तालीम दुश्मन फ़ैसिलनि ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आयूं। शागिर्दनि जो चवणु आहे त हिक पासे सिंध सरकार मुफ़्त तालीम जूं दावाऊं करे थी, ॿिए पासे फीसिस में वाध ते ग़रीब शागिर्दनि खे तालीम खां परे रखियो पियो वञे। स्कूल सरकारी आहिनि त फीसिस छो वरितियूं पियूं वञनि। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खातो बि तालीम दुश्मन फ़ैसिलनि ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। फीस में वाध वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान।
ॾिसो मां हिकिड़ी जदोजहद त कयां थी फ्यूडलिज्म जे अगेंस्ट जागीरदारनि ऐं सरदार निज़ाम जे ख़िलाफ़ अल्हम्दुलिल्लाह काफ़ी चेंज असां ॾिठो आहे असां स्ट्रगल जेका कई आहे उनमें असांखे फल मिले थो पर हिते जेका असां कोर्टुनि जा चकर कढियूं था पिया त इहो असांजे अदलिया ते हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे हिन में अजीब जेको असां मोड़ पिया था केस में अचनि किथे असांखे प्रोसिक्यूशन अपोज़ थी करे किथे हितां जी सिंध गवर्नमेंट असांखे जेको असांजी मुखालफ़त थी करे त किथे जेको असां हितां जा जेके हिननि जा लॉयर साहिबान आहिनि उन्हनि खे इहो बि जेको असां मसइलो आहे जेकॾहिं ऑब्जेक्शन आहे त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में वञनि ऐं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हिन केस ते नज़र फ़ानी करे तॾहिं ही केस हली सघे थो न त 5 साल थी चुका आहिनि मूंखे इंसाफ़ त न मिलियो आहे मां कंहिंखे दांह ॾियां मां कंहिंखां सवाल कयां हिक न्याणी थी करे 5 सालनि खां कोर्टुनि जा चकर काटे रही आहियां इहो अदलिया ते वॾो सवालिया निशान आहे उमेर रुबाब चयो आहे त हिते इंसाफ़ मिलणु ॾुखियो आहे जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ जिदोजहद में घणी तब्दीली ॾिठी अथमि जिदोजहद जो समर मिली रहियो आहे असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे जवाबदारनि खे मुंहिंजी सिक्योरिटीअ ते एतिराज़ आहिनि त सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे हर इंसान खे आज़ादीअ सां जीअण जो हक़ आहे पर असां हिते हथियारनि जी छांव में घुमूं था चीफ जस्टिस खे अपील आहे त इंसाफ़ ॾिनो वञे मोरो लॻ रोहड़ी कैनाल में कार किरी पवण जे नतीजे में ॿुॾी वियल 2 मां 1 ॼणे जो लाश थे इंतिज़ामिया जे टोबनि ऐं मक़ामी माण्हुनि गॾियल कोशिशुनि सां नौजवान शाहरुख रहमानी जो लाश हथ कयो ॿुॾी वियल वसीम रहमानी जी ॻोल्हा जारी राति देर सां तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद कैनाल में किरी पई हुई मक़ामी माण्हुनि कार में सवार 4 मां 2 ॼणनि खे मौक़े ते बचाए वरितो हो बिरासिटी जी कल्होड़ा कॉलोनी में नौजवान सजाद कल्होड़ो मुबैना तौर ज़ाल हथां ज़हर ॾेई क़तल वारिसनि नौजवान जी ज़ाल ते क़तल जो इल्ज़ाम बढ़ींदे चयो आहे त रीमा पंहिंजे मुड़ुस खे ज़हर ॾेई मारण बाद घर छॾे फ़रार थी वई पुलिस जो चवणु आहे त औरत जी ॻोल्हा कई पई वञे पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा ऐं दादू लॻ प्यारो ॻोठ में ग़रीब माउ बचनि जी बुख लाहिण खां लाचार थी ज़हर पी छॾियो आपघात जी कोशिशि कंदड़ मुसम्मात हनीफ़ा ॻणतीअ जोगी हालत में दादू इस्पताल मुंतक़िल वारिसनि जो चवणु आहे त हनीफ़ा जा ॿार सॼी राति बुख ते वेठा हुआ बचनि जी बुख लाहिण लाइ कुझु न मिलियो त माउ इंतिहाई क़दम खयो